नाज़िन सिंध हुकूमत वफ़ाक़ी नौकरियुनि में सिंध खे नज़रअंदाज करण ख़िलाफ़ एहतजाज कंदे सूबे जे मुक़रर कोटा ते अमल दरामद करण जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वज़ीर इसमाइल राहू चयो आहे त वफ़ाक़ नौकरियुनि में सिंध जे नौजवाननि खे लगातार नज़रअंदाज पियो करे। वफ़ाक़ी हुकूमत जनरल ज़ियाई मुशर्रफ जियां सिंध जे हिसे जूं नौकरियूं ॿियनि सूबनि खे ॾेई छॾियूं आहिनि। सिंध जे माण्हुनि सां वफ़ाक़ जो इहो रवैयो सम्झ खां ॿाहिरि आहे। सूबाई वज़ीर इसमाइल राहू पंहिंजे बयान में वफ़ाक़ी इदारनि में सिंध जे नौजवाननि खे नौकरियुनि में नज़रअंदाज करण ख़िलाफ़ वफ़ाक़ खां कोटा ते अमल दरामद करण जो मुतालबो कयो। इसमाइल राहू मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत पारां वफ़ाक़ी इदारनि जे भर्तियुनि में सिंध जे नौजवाननि खे नज़रअंदाज करे कोटा सिस्टम ते अमल दरामद न थियण ते ॻणती जो इज़हार कंदे चयो त वफ़ाक़ी इदारनि जी भर्तियुनि में सिंध जे नौजवाननि खे लगातार नज़रअंदाज कयो पियो वञे। हुन वधीक चयो त 2013-14 दौरान सिंध खे मुक़रर कोटा खां 26,000 नौकरियूं घटि मिलियूं। 2014-15 में वफ़ाक़ी ख़ुद मुख़्तियार इदारनि में 8,26,762 मुलाज़िम भर्ती कया विया, जिन में सिंध जे बहिराणी ऐं शहरी इलाइक़नि जी कोटा 93,1100 रखी वई, पर रुगो 67,000 नौकरियूं ॾिनियूं वयूं। सूबाई वज़ीर जो चवणु हो त साल 2015-16 में सिंध खे कोटा खां 26,000 नौकरियूं घटि मिलियूं। 2016-17 दौरान सिंध खे 1,10,000 नौकरियूं मिलणियूं हुयूं, रुगो 26,387 नौकरियूं ॾिनियूं वयूं। क़ौमी असेंबली में पंजाब खे 495 ऐं सिंध खे रुगो 128 नौकरियूं ॾिनियूं। इसमाइल राहू चयो त साल 2016-17 दौरान केपीके जे नौकरियुनि जो हिसो 1,11,159 हो। केपीके जा 87,000 खां वधीक इज़ाफ़ी मुलाज़िम भर्ती कया विया हुआ। हुन वधीक चयो त वफ़ाक़ में सिंध खे बहिराणी ऐं शहरी इलाइक़नि जे 19% कोटा तहत नौकरियूं न पयूं ॾिनियूं वञनि। सदारती सेक्रेटरेट में 72 कामूर आहिनि, जंहिंमें सिंध जा रुगो 4 माण्हू शामिल आहिनि। वज़ीर आज़म ऑफिस जे पब्लिक सेक्रेटरेट में पंजाब खे 154 ऐं सिंध खे रुगो 7 नौकरियूं मिलियूं। पंजाब खे वफ़ाक़ में 50% खां बि वधीक नौकरियूं मिली रहियूं आहिनि। केपीके खे बि नवाज़ियो वियो, पर सिंध ऐं बलोचिस्तान खे नज़रअंदाज कयो वियो। सूबाई वज़ीर जो चवणु हो त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत बि जनरल ज़िया ऐं जनरल मुशर्रफ जियां सिंध जे हिसे जूं नौकरियूं ॿियनि सूबनि खे ॾेई रही आहे। इमरान ख़ान वज़ीर आज़म बणिजण खां अॻु चयो हो त हू सूबनि खे पंहिंजा हक़ ॾियारींदो, पर उहे नाहिनि मिली सघिया। वफ़ाक़ी सरकार जो इहो रवैयो सम्झ खां ॿाहिरि आहे। इसमाइल राहू जो इहो बि चवणु हो त वफ़ाक़ी इश्तिहारनि में सिंध लाइ नौकरियूं न हुअण बराबरि हूंदियूं आहिनि। इमरान ख़ान वफ़ाक़ी इदारनि पारां जारी कयल इश्तिहारनि ते नज़रसानी करे